माखीअ जी मिठास चखण वारनि खे ख़बर हूंदी आहे, छो त मां चङी तरह चखी चुको आहियां। पर इहा ख़बर अथी माखीअ जी मिठास जी हिफ़ाज़त गुणा कंदा आहिनि, जंहिंजे ॾंगण सां मुंहुं सुजो पवे। गुणनि खे भॼाइण मूंखे खूब ईंदो आहे। मुंहिंजी मिठड़ी माखी हिननि खे धूम ॾेई परे कबो, पोइ हिन माखीअ जी अकेले सिर चुसे वठिजी। न न, एॾी जल्दी बि न आहे। हिन गुलाब खे हथ लाइण खां पहिरियां इहो सोच त हिन जी हिफ़ाज़त कंडा कंदा आहिनि जेके तोखे ज़ख्मी करे विझंदे ऐं रत रेला करे वहंदई, ऐं ज़ख़्म सां ईअं जंहिंजो नासूर बणिजी पवंदो। इन जे करे चवां थी पंहिंजे हथनि खे रोक। वाह क्या सीन है।